إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واستمسك بالذي أوحي إليك إنك على صراط مستقيم وإنه لذكر لك ولقومك وسوف تسألون فقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد فأعوذ بالله من الشيطان الرجيم وكذلك أوحينا إليك روحا من أمرنا ما كنت تدري ما الكتاب ولا الإيمان ولكن جعلناه نورا نهدي به من نشاء من عبادنا وإنك لتهدي إلى صراط مستقيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي
रब ज़िदनी इल्मा। तमाम तारीफ़ों अल्लाह रब्बुल आलमीन की ज़ात के लिए, बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हें जे आल जे मथां। मूंखे मौजू ॾिनो वियो फ़िक्र आख़िरत जो, पर वरी साईं शफ़ी मोहम्मद साहब मूंखे अचानक मौजू ॾिनो त तव्हां सिरात मुस्तक़ीम जे मौजू ते ॻाल्हायो। छो त हिन मौज़ूअ जी ज़रूरत एतिरे क़दुरु आहे जो सिर्फ़ जन्नत जो रस्तो जेको आहे सिर्फ़ हिकिड़ो ई रस्तो आहे जेको सिरात मुस्तक़ीम आहे। इन जे करे त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त मुंहिंजी उम्मत में जी यहूद नसारा में 71-72 फ़िरका थिया, पर मुंहिंजी उम्मत यानी उन्हनि खां बि चढ़ी वेंदी, यानी 73 फ़िरकनि में तक़सीम थी वेंदी। 72 जहन्नम में वेंदा ऐं हिकिड़ो जन्नत में वेंदो। हीअ हदीस हर मकतब फ़िक्र जो अहले इल्म बयान करे थो, पर ही गौर करण जी गुंजाइश आहे। सब इन ॻाल्हि खे तस्लीम कयूं था त प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जन्नत में सिर्फ़ हिकिड़ो फ़िरको वेंदो, 72 जहन्नम में वेंदा। सहाबा खे अल्लाह तबारक ताला इल्म भी ॾिनो हो, इल्म जो फ़हम भी ॾिनो हो। 72 रस्तनि जे मुतलिक़ सवाल कोन था कनि, उन्हनि जो पुछा कोन था कनि। जंहिं रस्ते जी ज़रूरत आहे उन रस्ते जी पुछा था कनि त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जन्नत में रस्तो वेंदो उन जी निशानी छा आहे, पर कहिड़ी जमात आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां पंहिंजे पाण ॾांहुं इशारो कंदो आहे न, जंहिं ते आऊं आहियां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे मथां फरमाईंदे मुंहिंजा असहाब। हाणे तव्हां असां गौर करे ॾिसूं त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो जंहिंजे लाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारंटी ॾिनी त भले में भलो मुंहिंजो ज़मानो जेको वही जो दौर हो। ॿिए नंबर ते पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मुंहिंजे सहाबा जो ज़मानो। टे नंबर ते फरमाए उन्हनि जा जेका शागिर्द जिन ईमान जी हालत में सहाबा कराम खे ॾिसो, ताबईन तबा ताबईन जो ज़मानो। इन्हनि टिनी ज़माननि में सवाइ सिरात मुस्तक़ीम जे हिकिड़े रस्ते खां अलावा ॿियो को रस्तो कोन हो। सभई जा सभु सिरात मुस्तक़ीम ते हा, सभई जा सभु अल्लाह जे वही जा पैरोकार हा। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे उन रस्ते खे सुञाणण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पूरो रब जो क़ुरान पढ़ी ॾिसो, सवाइ सिरात मुस्तक़ीम जे इन हिकिड़े रस्ते खां अलावा ॿियो को रस्तो कोन्हे। ही जेका मूं आयत तिलावत कई, अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि रब जो हुक्म आहे, अल्लाह जे तरफ़ां पाबंदी आहे, ऐं इहा साॻी पाबंदी उम्मत जे मथां बि आई आहे, यानी क़यामत ते अचण वारी जेका उम्मत आहे, ईअं न कि सिर्फ़ सहाबा कराम जे लाइ। ही रब जो क़ुरान अल्लाह रब्बुल आलमीन हिन जे अंदरि जेको हुकुम कयो आहे उन जो अल्लाह जो पैगंबर भी पाबंद आहे ऐं उन जी जेका उम्मत आहे उहा बि पाबंदी।
वो जेको करे तो खुश नसीबा, न कंदो तो अल्लाह वट मुजरमा। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम के रब्बुल आलमीन छा फरमाई, फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैक, मुझा पैगंबर अलैहिस्सलाम तू मजबूती सां काबू पकड़ मुझे वही खे। पोया रब्बुल आलमीन फरमाए, इन्नका अला सिरातिम मुस्तकीम, मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तू सिराते मुस्तकीम ते ही। या रब्बुल आलमीन गडो गड उम्मत जे मथा भी हा जिम्मेदारी रखी, व इन्नहु लज़िक्रुन लक व लिक़ौमिक व सौफ तुसअलून। ओ मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिया तुझे मथा इहा पाबंदी आ तुझी कौम जे मथा, यानी हिन उम्मत जे मथा भी इहा पाबंदी आ। अन करीब अवां खां सवाल कयो वेंदो, अवां खां पुछा कई वेंदी। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम के रब्बुल आलमीन वही जो पाबंद बणाई, अल्लाह रब्बुल आलमीन सिराते मुस्तकीम जो बुनियाद रब्बुल आलमीन पंजी वही ते रखी। अल्लाह जी जेका वही आ वह रब जे कुरान जे सूरत में अल्लाह जो कलाम आ, प्यारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका हदीस आ इहा भी रब जी वही आ। बई शयूं अल्लाह नाज़िल कयूं हन, बई शयूं रब जे तरफा वही आ। अल्लाह जो प्यारो पैगंबर आ, दीन जे मामले में का भी अहिड़ी हदीस कोन्हे जेका मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मर्ज़ी सां चई हुजे। नबी अलैहिस्सलाम खां कई अहिड़ा मसला दरपेश आया, पर जैसी रब जी वही न अचे अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलाम फैसलो न ॾे। इन जे करे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जो हुक्म भी रब जी वही आ, पैगंबर अलैहिस्सलाम जो अमल भी अल्लाह जी वही आ। पर नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं जेको अमल कयो वञे, जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमल ते ख़ामोश आ त रब जी वही आ। कौली फ़ैली तकरीरी टई हदीसूं अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम ते रब जी वही अचे थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश रहनि था, जेकॾहिं वही न अचे त नबी अलैहिस्सलाम जो इनकार करे। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अहिड़ा अमल दरपेश आया, नबी अलैहिस्सलाम फौरन उनजो रद्द कयो, छो त अल्लाह जे वही जैसी नबी अलैहिस्सलाम जे आदिल न थे तो अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलाम पंहिंजी मर्ज़ी सां न मना करे न हुक्म करे न ख़ामोश रहे। इहा अल्लाह जी वही आ, जंहिंजो अल्लाह जो पैगंबर बन जो पाबंद आ, ऐं रब्बुल आलमीन सिराते मुस्तकीम जो बुनियाद पंहिंजी वही ते रखियो आहे। अफ़सोस आहे, यकीन कयो दुनिया जे लिहाज़ सां सभु शऊर रखूं था, समझ रखूं था, ग़लत ऐं सही जो फ़र्क़ु रखूं था, पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने ते असां कॾहिं नज़र रखी आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि जेके प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी जमायत ही, जंहिंजे लाइ सभई असां तव्हां गवाही ॾियूं था ईमान वारा, त उहे जन्नती हा। जिन ईमान जी हालत में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ऐं ईमान जी हालत में उनजो ख़ात्मो थियो। अल्लाह रब्बुल आलमीन जिन खे ज़मीन ते घुमण पिया एज़ाज़ ॾिनी, रज़ी अल्लाह अन्हु रज़ू अन्हु, अल्लाह फरमाए त मां हिननि खां राज़ी, रब फरमाए त मूंखां राज़ी। ये मज़हब कहिड़े ते हा, जमायत कहिड़ी सां वास्तो हो, फ़िरके कहिड़े ते हा, सभु जा सभु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार। जंहिं रस्ते ते अल्लाह जो पैगंबर आ, उन रस्ते ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे सहाबा कराम प्यारे पैगंबर जी जमात आहिनि। छो त अल्लाह तबारक तआला सूरह यूसुफ जे अंदरि नबी अलैहिस्सलाम खां चवरई, कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं चओ त हीअ मुंहिंजी वाट आ,
सिराते मुस्तकीम कुल हादिही सबीली अदू इल्लल्लाह माहिक रब्बुल आलमीन जे तरफ सजा थो अला बसीरतन दलील हुज्जत सा अन व मन तबनी आऊं भई मुंजा ताबेदार बे यानी जेको मुंहिंजो रस्तो आ सिराते मुस्तकीम ऐं जे रस्ते जो मां पैगंबर दाई आहियां मुंहिंजा ताबेदार बने रब्बुल आलमीन जा दाई आहिनि रब जे तौहीद जा दाई आहिनि जे रब जे तरफ आऊं सॼां थो मुंहिंजा ताबेदार बने रब्बुल आलमीन जे तरफ सॾनि था ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चओ अन व मन तबनी आऊं भई मुंहिंजा ताबेदार बे पाण असां तव्हां सभई ताबेदारी जी दावा कयूं था न असीं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार आहियूं जेकॾहिं असां तव्हां हक़ीक़ी ताबेदार आहियूं त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सुन्नत खे सम्झूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो कहिड़ो आहे इन जे करे मुंहिंजा दोस्तो अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सिराते मुस्तकीम ते ऐं दाई छाजो आहे अल्लाह जो प्यारो पैगंबर आ अल्लाह तबारक तआला हिन कुरान मजीद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम व कज़ालिक औहैना इलैका रूहन मिन अमरना ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोॾां पंहिंजो रूह मोकिलियो यानी कुरान मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मुंहिंजे वही खां पहिरियां हिन मुंहिंजे किताब क़ुरान खां पहिरियां मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे इहा ख़बर कान हुई त किताब छा आहे त ईमान छा आहे कंहिंखे क़ुरान में शक अल्लाह जेको इल्म ला थई वही जे सूरत में जंहिंजे लाइ अल्लाह छा फरमाई व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा सूरह निसा ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां ॿ शयूं नाज़िल कयूं व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा असां तुंहिंजे मथां किताब ऐं हिकमत नाज़िल कयोसीं व अल्लमक मा लम तकुन तअलम जेकी तूं न ॼाणंदो अल्लाह तो फरमाए त असां तोखे ॼाणायो ही रब जे तरफ़ां ही किताब यानी कुरान मजीद प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस जो रब्बुल आलमीन जे तरफ़ां वही आहे अल्लाह रब्बुल आलमीन इनखे नाज़िल कयो आहे ऐं रब्बुल आलमीन इनखे छा फरमाई व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी तूं न ॼाणंदो है अल्लाह जो फरमाए त असां तोखे ॼाणायो अल्लाह जे तरफ़ां इल्म छा है रब जो कुरान रब जे तरफ़ां इल्म आहे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही हदीस अल्लाह जे तरफ़ां ही रब जो कलाम आहे जेसी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी वही न अचे इल्म नाज़िल न थिए अल्लाह जे पैगंबर खे ख़बर कोन्हे कुरान थो चए मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मुंहिंजे वही खां पहिरियां तोखे इहा ख़बर कोन हुई त किताब छा आहे त ईमान छा आहे अल्लाह तबारक तआला प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सूरह हूद नाज़िल कई वो उन जे अंदर पैगंबर जा किस्सा उहे वाक़िया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ॿुधाई नूह अलैहिस्सलातु वस्सलाम मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम लूत अलैहिस्सलातु वस्सलाम ए वाक़िया अल्लाह तबारक तआला बयान करण खां पोइ छा थो चए तिल्क मिन अंबाइल गैब नूहिया इलैक मा कुंत तदरी तिल्क मिन अंबाइल गैब नूहिया इलैक ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही गैब जूं ख़बरूं जेकी असां तोॾां वही कयूं था इन मुंहिंजे वही खां पहिरियां मुंहिंजा पैगंबर न की तोखे ख़बर ई न की तुंहिंजी क़ौम खे मां कुंत तदरी मुंहिंजा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन मुंहिंजे वही खां पहिरियां तोखे इहा ख़बर कोन्हे मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वाक़िया जेके से तोखे गैब जूं ख़बरूं ॿुधाइनि पिया न तोखे ख़बर हुई न तुंहिंजी क़ौम खे ख़बर हुई अल्लाह रब्बुल आलमीन इन जे करे हिन खे इल्म चयो आहे जंहिं इल्म जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताबेदार
अल्लाह तबारक ताला असां तव्हां खे मुंहिंजा दोस्तो उन इल्म खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जो क़ुरान आहे प्यारे पैगंबर अलैहि मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान वलाकिन जअलनाहु नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना। रब्बुल आलमीन छा थो फरमाए, ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि माननि मां जंहिंखे असीं पसंदि कंदा आहियूं इन नूर सां उन्हनि जी हिदायत कंदा आहियूं। छा सां? नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के हिदायत कई न। अल्लाह रब्बुल आलमीन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाए थो, कुल इन्ननी हदानी रब्बी इला सिरातिन मुस्तकीम। मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चओ त मुझे रब्बुल आलमीन मुखे हिदायत कया सिरात मुस्तकीम जी, दीनन क़ियम मिल्लत इब्राहिम हनीफा, जेको सिद्धो दीन आहे ऐं मिल्लत इब्राहिम जी कया। अल्लाह जो प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम रब जे तरफ़ां चए थो त मुझे अल्लाह मूंखे हिदायत कई आहे। ऐं रब छा थो फरमाए, नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना, पंहिंजनि बाननि मां जंहिंखे असीं पसंदि कंदा आहियूं उन नूर सां उन्हनि जी हिदायत कंदा आहियूं। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे बि बानो चयो आहे, सुभानल्लज़ी असरा बिअब्दिही। अल्लाह तबारक ताला ही महराज जो वाक़ियो बयान कंदे इमाम अल-अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सूरह इसरा जे अंदरि फरमाए, पंहिंजे बाने खे अल्लाह जी बान पकड़ण वारो पैगंबर बि रब जी बान पकड़ण वारो आहे, उम्मती बि पैगंबर जी बान पकड़ण वारो आहे। बाने जी माना है गुलामी, बान पकड़ण। तॾहिं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि, कुल इन्न सलाती व नुस्की व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी पूरी ज़िंदगी, बल्कि मुंहिंजी वफ़ात बि कंहिंजे लाइ लिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ ला शरीक लहू व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को चओ त मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी पूरी ज़िंदगी, बल्कि मुंहिंजी वफ़ात बि कंहिंजे लाइ लिल्लाहि रब्बिल आलमीन। निमाज़ बान पान गुलामी आहे न कंहिंजी, अल्लाह रब्बुल आलमीन जी। अल्लाह अकबर। क़याम कंहिंजे लाइ, रुकू कंहिंजे लाइ, कंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। चओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मुंहिंजो क़याम, मुंहिंजो रुकू, मुंहिंजी पुकार, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी पूरी ज़िंदगी, हता कि मुंहिंजी वफ़ात बि लिल्लाहि रब्बिल आलमीन। बान पाए या न? अल्लाह जे तरफ़ां रब्बुल आलमीन थो फरमाए, नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना, पंहिंजनि बाननि मां जंहिंखे पसंदि कंदा आहियूं इन नूर सां उन्हनि जी हिदायत कंदा आहियूं। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा खे अल्लाह हिदायत छा सां कई? अहले बैत खे रब हिदायत छा सां कई? नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना। ओ उन वक़्त में न कंहिं इमाम जी फिक्र ही, न को ॿियो को तरीक़ो हो, हिकिड़ो ई तरीक़ो हो सिरात मुस्तकीम, हिकु रब जो कलाम हो, ॿियो प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान हो, इहो ई सिरात मुस्तकीम आहे। अल्लाह जो फरमाए, नूरन नहदी बिही मन नशा मिन इबादिना, पंहिंजनि बाननि मां जंहिंखे पसंदि कंदा आहियूं उन नूर सां उन्हनि जी हिदायत कंदा आहियूं। व इन्नका लतहदी व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तकीम। रब्बुल आलमीन गवाही थे जो ओ मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू हिदायत कंदड़ ही सिरात मुस्तकीम जी। असां बि हिदायत कयूं था न, तबलीग कयूं था न, हर जमात तबलीग करे थी, पोइ तफ़रक़ो छा जो आहे, इख़्तिलाफ़ छा जो आहे? जॾहिं सभई सिरात मुस्तक़ीम ते हुयूं, जीअं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अहले बैत सिरात मुस्तक़ीम ते हा, उन्हनि में घणा मज़हब हा, घणा इमाम हा, घणा तरीक़ा हा, हिकिड़ो ई तरीक़ो, हिकु रब जा पूजारी हा, हिकु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार हा। क़ुरान हदीस खे तरजीह कंहिंखे शख़्स खे तरजीह कोन्हे।
अज छो ना है त असां सिरात मुस्तकीम ते नाहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन छो मना कई आहे? फिरका परस्ती खां छो मना कई आहे? अल्लाह इन जे करे कई आहे त जॾहिं माण्हू फिरके परस्ती में अची वेंदो, फिरकनि में तक़सीम थींदो, अल्लाह जे क़ुरान जो क़दुरु न रहंदो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो क़दुरु न रहंदो। आहे कोन्हे पैगंबर जी हदीस अचे, सभ खां पहिरियां पंहिंजे कसोटी ते भेटींदुसि छा सां? पंहिंजे मज़हब सां। कलाम कंहिंजो आहे? अल्लाह जो आहे। हदीस कंहिंजी आहे? रब जो कलाम आहे, रब जी वही आहे। पर उन क़ुरान हदीस खे परखियूं छा सां था? पंहिंजे मज़हब सां। मज़हब जे मसलक जे मुवाफ़िक़ आहे त हदीस बि क़बूल आहे। पैगंबर जो फरमान अल्लाह जी वही आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन युहा। पर इन वहीअ खे परखियूं छा थिए था? पंहिंजे मज़हब ते। तव्हां ॾिसो सूरह फातिहा अल्लाह जी वही आहे या न? अल्लाह तबारक तआला सूरह फातिहा खे क़ुरान खां अलॻि छो रखियो आहे? अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो न वलक़द आतैनाका सबअन मिनल मसानी वल क़ुरानिल अज़ीम। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असां तोखे ॿिटियूं 7 आयतूं ऐं वॾो क़ुरान ॾिनो आहे। तंहिंजे करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो उम्मुल क़ुरान आहे, ही क़ुरान जी मां आहे। पहिरीं आयत अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ऐं वनास्ते ईअं सूरह फातिहा अॻियां छो आहे? त क़ुरान जी मां आहे। कंहिं चयो आहे? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो। असां वटि सूरह फातिहा जो क़दुरु आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस बयान करे थो अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, पहिरियां कुदसी हदीस आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो त मूं निमाज़ खे तक़सीम कयो आहे। केरु थो फरमाए? रब्बुल आलमीन। अल्लाह तो फरमाए, सही मुस्लिम जी हदीस आहे। रब तो फरमाए त मूं निमाज़ खे तक़सीम कयो आहे। छा के? निमाज़ खे। अधु अल्लाह तो चए त मुंहिंजे लाइ, अधु बाने जे लाइ। सूरह फातिहा जो निमाज़ अल्लाह नालो रखियो आहे। कंहिं रखियो आहे? अल्लाह रखियो आहे। रब तो फरमाए, कुदसी हदीस आहे त मूं निमाज़ खे तक़सीम कयो आहे, अधु बाने जे लाइ, अधु मुंहिंजे लाइ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन। अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे लाइ। बाने लाइ छा आहे? इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। अल्लाह तो फरमाए त अधु मुंहिंजे लाइ, अधु बाने जे लाइ। अल्लाह सूरह फातिहा जो नालो रखियो आहे निमाज़। इन जे करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त ला सलात, का बि निमाज़ कोन्हे, का बि जंहिंजो नालो निमाज़ आहे उहा निमाज़ कोन्हे सूरह फातिहा खां सवाइ जेका निमाज़ कोन्हे। ईअं हाणे जनाज़े जे अंदरि सूरह फातिहा इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु पढ़ी छा थो चए? जहरन पढ़ी। चए तूं इन जे करे पढ़ी अव्हांखे ख़बर पवे त ही सुन्नत आहे। ईअं इन हदीस खे को तस्लीम करे थो? अहल हदीसनि खां अलावा जेके सिरात मुस्तक़ीम ते आहिनि, जेके हिकु रब जा पूजारी आहिनि, हिकु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार आहिनि, इन फरमान खे त क़बूल कनि था। पर ॿिया, पर अल्लाह तबारक तआला हक़ चवराए थो, रब हक़ चवराए थो। हींअर देवबंदियुनि जो मुफ्ती आज़म तकी उस्मानी पंहिंजे भाउ जो जनाज़ो थो पढ़े। महक आॾो पई आहे, सूरह फातिहा जा अल्फाज़ महक जे अंदरि अची था वञनि। ईअं केतिरनि आलमनि चयो त हिन फितनो कयो आहे। हाणे ॿुधा, ही जंहिंखे अल्लाह नालो रखे निमाज़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त सूरह फातिहा खां सवा का निमाज़ कोन्हे, ऐं उम्मती थो चए त हिन फितनो कयो आहे। छाजे करे? त सूरह फातिहा छो पढ़ी? वही जो क़दुरु आहे। छाजे करे कोन्हे? त असांजे मसलक जे ख़िलाफ़ आहे। हदीस त आहे, बुखारी जी हदीस आहे, पर मसलक जे अंदरि कोन्हे। मयार छा थियो? असांजो संदो जेको मसलक आहे फ़िरक़ो उहो। ईअं जेकॾहिं असां तव्हां क़ुरान हदीस खे तरजीह ॾियूं हा, जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा तरजीह ॾिनी। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी औरत खे रजम जो हुकुम ॾिनो। अली रज़ियल्लाहु ताला सां गुज़रिया, चई तरसो। उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल्लाह 3 माण्हुनि तां कलम खयो आहे। मासूम ॿार, ख्वाब जे अंदरि को ग़लती करे, या चरियो पागल माण्हू। ही औरत चरी आहे तो रजम जो हुकुम ॾिनो आहे।
पैगंबर जो फरमान अची वियो, अल्लाह जी वही अची वई, उमर रज़ियल्लाहु ताला नाराज़ कोन थियो आहे, ख़ुशीअ जो इज़हार कयो त अल्लाह तोखे जज़ाए ख़ैर अता फरमाए जो तूं मूंखे प्यारे पैगंबर जो फरमान ॿुधायो। छाजे तरजीह छा कई? शख़्सियत उमर रज़ियल्लाहु ताला जी घटि आहे, ओ मुराद रसूल आहे, मुराद रब खां घुरी वरितई। पाण फरमाए त उमर जेका तूं बाज़ार ॾे अची थो उहो शैतान गली छॾे वञे थो, मूंखां बाद में जेकॾहिं नबी थिया त उमर थिया, पर अल्लाह जे पैगंबर फरमाए त अल्लाह रब्बुल आलमीन नबूवत जो दरवाज़ो बंदि कयो आहे। एतिरो ऐज़ाज़, एतिरो शान आहे, पर उन जे हुकुम खे तरजीह ॾिनऊं या पैगंबर जे वही खे? या छाजे करे हू सिराते मुस्तक़ीम ते हा, हुन जी तरजीह क़ुरान थी सके, शख़्सियत खे न। अल्लाह तबारक तआला असां तव्हांखे इन मसलक खे सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। खुदारा इन जे करे अल्लाह तबारक तआला असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खां चवरायो आहे त कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह। अल्लाह मना करे थो न, फ़िरका परस्ती खां मना कोन्हे। वअतस्मू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। रब्बुल आलमीन फरमाए त तव्हां फ़िरका न थिजो, तव्हां मज़बूती सां मुंहिंजी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो। अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए फस्तमसिक बिल्लज़ी ऊही इलैक, तीअं अल्लाह फरमाए थो त तव्हां सभई जा सभु मुंहिंजी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो। ऐं अल्लाह तबारक तआला फरमाए थो वला तफर्रकू, फ़िरका न थिजो। पर अल्लाह तबारक तआला छा थो फरमाए सूरह रूम में त मुंहिंजे इन नसीहत जे बावजूद बि माण्हू दीन में फ़िरका कंदा। मिनल्लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शियअन कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फ़रिहून। अल्लाह तो फरमाते हैं मुंहिंजे दीन जे अंदरि माण्हू फ़िरका कंदा, पोइ जेको जंहिं फ़िरके ते हूंदो पंहिंजे पाण खे मुतमिन सम्झंदो, उन फ़िरके ते ख़ुशि हूंदो। ऐं अल्लाह तबारक तआला सूरह अनाम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा फरमाई? इन्नल्लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शियअन लस्त मिनहुम फ़ी शै। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक हिन जिन दीन जे अंदरि फ़िरका कया, चो त मुंहिंजो तुंहिंजो उन्हनि सां को वास्तो कोन्हे, तुंहिंजो उन्हनि सां को बि वास्तो कोन्हे। जिन दीन जे अंदरि फ़िरका कया, खुदारा अल्लाह असां तव्हांखे सिराते मुस्तक़ीम ते सम्झण जी तौफ़ीक़ अता करे, जंहिंजो दाई इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इन्नका लतहदी इला सिरातिन मुस्तक़ीम। ओ मुंहिंजा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तूं सिराते मुस्तक़ीम ते। इन जे करे अल्लाह तबारक तआला असांखे सम्झ अता फरमाए त रब जे दीन खे सम्झूं, शरीयत खे सम्झूं। शरीयत अल्लाह आसमान तां नाज़िल कई आहे, जेके नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह तबारक तआला क़ुरान हदीस जी सूरत में नाज़िल कई आहे, जंहिंजो प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पाबंद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी वही जी केतिरे क़दुरु पाबंदी कंदा, चाहत जे बावजूद बि जेसी वही न अचे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अमल न करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी चाहत आहे। यहूदी ताना ॾियनि पिया, हर शइ जी असां यहूदियुनि जी त मुखालफ़त कई आहे, पर बैतुल्लाह त अञा तव्हां असांजे ॾे मुहर करे था पढ़ो, बैतुल मुक़द्दस ॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत आहे, मुंहिंजा अल्लाह मूंखे बैतुल मुक़द्दस जे बैतुल्लाह मूंखे क़िबलो बणाए। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मर्ज़ी सां मुहार कई। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते निमाज़ जी सूरत में, निमाज़ जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मां रब जी वही अची वई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन महिल निमाज़ जे अंदरि ई प्यारे पैगंबर सल्लल्लाहु पंहिंजो चेहरो केॾां मोटायो? बैतुल मुक़द्दस, बैतुल्लाह। यानी छा जी ताबेदारी? चाहत आहे, मर्ज़ी आहे, पर जेसी अल्लाह जी वही न अचे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी मुहार नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां ख़ाला रज़ियल्लाहु ताला अन्हा सवाल कयो। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहालत जे दौर जे अंदरि त ही तलाक जो तरीक़ो, जीअं मुंहिंजे मुड़ुस मूंखे चयो त तूं मुंहिंजे लाइ ऐं जी माउ जी पुठी, तव्हां अल्लाह जा नबी आहियो, ऐं पोड़ी ज़ईफ़ आहियां, न मूं वटि को माल आहे, न मां शादी करण जहिड़ी आहियां, मुंहिंजे मुड़ुस मूंखे ईअं चई छॾियो आहे, आया मुंहिंजी तलाक थी या न? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा थो फरमाए? थी वई या न थी? पाण फरमाए त मूं ते अञा अल्लाह जी वही नाज़िल न थी आहे। रब जो पैगंबर आहे, जंहिं रब जी वही नाज़िल थिए पई। औरत मसलो पुछे थी, पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा था चवनि त
अल्लाह तबारक तआला मुते अञा अहिड़ी वही नाज़िल न कई आहे। औरत बहस करे पई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां झगड़ो करे पई, तव्हां अल्लाह जा नबी आहियो, रोए पई, अवां वटि जेकॾहिं हिन मसइले जो हल न आहे त पोइ मां वञा केॾां। आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला फरमाए थी त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां बहस करे थोरो पोइते वञी ॿाहिरि बीहे ऐं रोए पई, ज़ारो क़तार अखियुनि मां ॻोढ़ा किरनि पिया, चप हुन जा फरकनि पिया। अल्लाह वही मोकिली, क़द समी अल्लाह क़ौल अल्लती तुजादिलुका फ़ी ज़ौजिहा व तश्तकी इलल्लाह। वही अची वई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त इहा औरत किथे आहे? आशा अल्लाह जा रसूल ॿाहिरां अची वठी अचो, जीअं अल्लाह ई तुंहिंजे लाइ फ़ैसिलो लाथो आहे त जिन अव्हां खे पंहिंजे मुड़ुस चवनि था तव्हां असांजे लाइ ईअं आहियो जी माउ जी पुठी, इहे अव्हां जूं माइरूं न आहिनि, अव्हां जूं माइरूं उहे आहिनि जिन अव्हां खे ॼणियो आहे। पोइ अव्हां इन कलमे जेको तव्हां चयो आहे मुंहिंजी माउ जी पुठी आहे उनजो कुफ़ारो अदा कयो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे जन्नती आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत बि जन्नती आहिनि। अल्लाह जो पैगंबर बि पाक आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैत बि पाक आहिनि। जीअं रब थो फरमाए सूरह नूर में, पाक मर्दनि खे पाक ज़ालूं, पलीत मर्दनि खे पलीत ज़ालूं। तव्हां ॿुधाए त इहो एज़ाज़ आहे, पर उनजे अल्लाह हुकुम छा कयईं? अल्लाह जे रसूल जी तव्हां इताअत कयो, का कंहिंजी तक़लीद, कंहिं फ़िक़ह जी पैरोकारी, अल्लाह जे रसूल जी इताअत करे जन्नती थिया। ऐं दीन कहिड़ो हो? अल्लाह उनके दीन के याद करण जो पोयां हुकुम पियो करे, वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। ओ पैगंबर जा अहल बैतो सूरह अहज़ाब जेकी शयूं अवां जे घरनि जे अंदरि पढ़ियूं वञनि थियूं तंहिंखे तव्हां यादि कयो। वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा, जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरनि में रब जे क़ुरान जी तिलावत करे थो, तव्हां अल्लाह जे क़ुरान खे यादि कयो। ॿी प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका हदीस मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरनि में पढ़े थो, उन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हदीस खे यादि कयो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि अल्लाह जे रसूल जी इताअत ऐं क़ुरान ऐं हदीस जी इल्म जी तलकीन अल्लाह पे फरमाए, तव्हां क़ुरान हदीस खे यादि कयो। खुदारा गौर कर, ये सिरात मुस्तकीम ते हा, ये जन्नती हा। अल्लाह दुनिया जे अंदरि उनखे एज़ाज़ ॾिने, पर कॾहिं असां गौर कयो त अक़ीदे कहिड़े ते हा, इल्म कहिड़े जा पैरोकार हा। अल्लाह उनखे हुकुम कयईं तव्हां अल्लाह जे किताब ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस तां ॿिनि शयुनि खे यादि कयो। इहो सिरात मुस्तकीम जो बुनियाद आहे। इन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे ॿुधायो आहे त पहिरें ॾींहं खां वठी, छो त जेतिरा बि पैगंबर अल्लाह मोकिलिया सभई जा सभु सिरात मुस्तकीम थिया। अल्लाह सूरह अनाम में 18 पैगंबरनि जो ज़िक्र करे फरमाए थो मुंहिंजा 18 ई पैगंबर सिरात मुस्तकीम थिया। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पीउ खे चवे थो, या अबत इन्नी कद जानी मिन इल्म, मुंहिंजा अबा जेको अल्लाह मूंखे इल्मु ॾिनो आहे उहो तो वटि इल्मु कोन्हे, इन जे करे तूं मुंहिंजी ताबेदारी कर त मां तोखे सिरात मुस्तकीम ॾेखारियां। सभु रब जा पैगंबर सिरात मुस्तकीम ते हा। अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे उन सिरात मुस्तकीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन जे करे सिरात मुस्तकीम सां अदावत सभ खां पहिरियां शुरूअ खां वठी इब्लीस जी आहे। उनजी कोशिश आहे त हीअ उम्मत सिरात मुस्तकीम ते न हले। अल्लाह जॾहिं लानत जो तौक़ विझी करे आसमान मां तड़े कढीसि, रब खे सवाल कई त क़ाल अंज़िरनी इला यौम युबसून, अल्लाह तूं मूंखे क़यामत जी मोहलत ॾे। अल्लाह फरमाई क़ाल इन्नक मिनल मुंज़रीन, वञ तोखे क़यामत जी मोहलत आहे। अल्लाह मोहलत ॾिनेसि, तौबा जी तौफ़ीक़ मुतकब्बिर खे नसीब कोन थी। अल्लाह जा ॾो कलमात कहिड़ा थो चए, قال فبما اغويتني لاقعدن لهم صراطك المستقيم। मुंहिंजा अल्लाह मां बि तुंहिंजे सिरात मुस्तकीम ते वेही करे इन्हनि खे गुमराह कंदुसि, यानी इन रस्ते सिरात मुस्तकीम ते उन्हनि खे हलण कोन ॾींदुसि। ثم لآتينهم من بين أيديهم ومن خلفهم وعن أيمانهم وعن شمائلهم ولا تجد أكثرهم شاكرين। या अल्लाह मां इन
हिननि जे अॻियां खां, हिननि जे पोयां खां, हिननि जे सॼे, हिननि जे खॿे, चइनी पासनि खां मां हिननि जे मथां गुमराह करण जी कोशिशि कंदुसि ऐं अक्सर तूं पंहिंजा शाकिरीन बाना न ॾिसंदे। रब्बुल आलमीन पोयां फ़ैसिलो छा ॾिनई? क़ाल अख़्रिज मिन्हा मज़मूमन मदहूरा लमन तबिअक मिनहुम लअमलअन्न जहन्नम मिनकुम अजमईन। रब्बुल आलमीन फरमाए तू मुझे आसमान मां निकिरी वञ, ओ जंहिं बि तुंहिंजी ताबेदारी कई मां तोसां गॾु जहन्नम में हणंदोसांस। अल्लाह जो क़ुरान आहे, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन खे अल्लाह रब्बुल आलमीन हुक्म कई, असांखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयत कीअं पिया सम्झाइनि साहबा खे। व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। प्यारो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इन सूरह अनाम जी आयत के सहाबा के समझाए कीअं पियो। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था जॾहिं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ही आयत असांखे समझाई, सभ खां पहिरियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी सिधी लकीर छिकी ऐं कुझु लकीरूं हिन पासे कुझु हिन पासे। पोइ प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं वक़्तु आयत तिलावत कनि पिया, व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ, ये मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम त फत्तबिऊ तव्हां इन्हीअ ते हलो। अल्लाह कुरान में फरमाए वमा आताकुमुर रसूल फखुदू वमा नहाकुम अन्हु फंतहू। मुंहिंजो पैगंबर जेकी अव्हांखे ॾे वठो ऐं मुंहिंजो पैगंबर जंहिंखे अव्हां खां मना करे तंहिंखां तव्हां रुकिजी वञो। हुकुम छा जो आहे? व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ, ये मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम तव्हां इन्हीअ ते हलो। ऐं मना छा खां? वला तत्तबिऊ सुबुल फतफर्रक बिकुम अन सबील। रब्बुल आलमीन जो क़ुरान आहे ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वाट छॾे करे तव्हां इन्हनि ॿियुनि वाटुनि ते हलंदव फतफर्रक बिकुम अन सबील, अव्हां खां हीअ मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। अॼु अफ़सोस आहे राति ॾींहुं क़ुरान पढ़ूं था पर कॾहिं का गौर कयो आहे त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते या ॿियनि तरीक़नि ते आहिनि। ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तकून। रब्बुल आलमीन फरमाए थी तव्हांखे वसियत कई वञे थी तव्हां मुत्तकी थियो, तव्हां परहेज़गार थियो। तक़वा छा में आहे? पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत में आहे। वो सुन्नत तरीक़ो छा आहे? व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ। वो मुंहिंजा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं रब्बुल आलमीन पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ुरान नाज़िल फरमाई ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा खे ईअं सम्झायो। ऐं तो जा माण्हू तसब छॾे न, अॼु बि हिन आयत ते गौर करे अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के रब्बुल आलमीन फरमाई व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ, हीअ मुंहिंजी वाट आहे सिराते मुस्तक़ीम उन ते हलो। वला तत्तबिऊ सुबुल फतफर्रक बिकुम अन सबील, ॿियुनि वाटुनि ते न हलो। ऐं नुक़सानु कहिड़ो ॿुधायूं, जेकॾहिं तव्हां मुंहिंजी वाट छॾे तव्हां ॿियुनि वाटुनि ते हलंदव तव्हां खां मुंहिंजी वाट छॾाए वेंदी। या छॾाई कयां ख़बर आहे? अल्लाह जो क़ुरान थो ॿुधाए वमन यअशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू क़रीन व इन्नहुम लयसुद्दून अन सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून हत्ता इज़ा जाअना क़ाल या लैत बैनी व बैनक बुअदल मशरिक़ैन फबि'सल क़रीन व लन यनफअकुमुल यौम इज़ ज़लमतुम अन्नकुम फिल अज़ाब मुत्तरिकून। रब्बुल आलमीन तो फरमाए जॾहिं इंसान असांजी नसीहत खां गाफ़िल थींदो आहे, असांजे ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे, अल्लाह तो फरमाए त शैतान जो दोस्त ऐं साथी कंदा आहियूं। हाणे शैतान जी पहिरीं कोशिशि कहिड़ी आहे? अल्लाह तो ॿुधाए व इन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील, सभ खां पहिरियां शैतान उन खां सिराते मुस्तक़ीम छॾाए छॾींदो, जंहिंजे लाइ रब्बुल आलमीन यादो चई क़ाल फबिमा अग़वैतनी लअक़ूदन्न लहुम सिरातकल मुस्तक़ीम। अल्लाह मां बि तुंहिंजे सिराते मुस्तक़ीम ते वेही करे हिननि खे गुमराह करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह जो क़ुरान गवाह है ही इंसान जे मथां ग़ालिब कॾहिं थिए थो जॾहिं शैतान जो दोस्त ऐं साथी थिए थो। अल्लाह जो पूरो क़ुरान भरियो पियो आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिराते मुस्तक़ीम ते
प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी जेका जमात सिरात मुस्तकीम। अज अल्लाह जो कुरान तो फरमाया था इब्लीस जिला रब तो फरमाए व इन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। शैतान उनके पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीके का हटाए छॾींदो ऐं पंहिंजे पाण खे छा सम्झंदो व यहसबून अन्नहुम मुहतदून। अल्लाह जे रसूल जी मुखालफ़त कंदो पोइ बि चवंदो मां सही आहियां। अल्लाह जे कुरान जी मुखालफ़त कंदो पोइ बि चवंदो मां सही आहियां। कुरान तो फरमाए व यहसबून अन्नहुम मुहतदून। होश कॾहिं ईंदुसि? अल्लाह जो कुरान तो फरमाए व इन्नहुम लयसुद्दूनहुम अन सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून हत्ता इज़ा जाअना क़ाल या लैत बैनी व बैनक बुअदल मशरिक़ैन फबिअसल क़रीन। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े शैतान खे ॾिसंदो उनखे ॾिसी करे छा चवंदो त तूं तमामु बुरो साथी आहीं, एतिरो तूं मूंखां परे हुजी आहे जेतिरो मशरिक़ ऐं मग़रिब जो फ़ासिलो आहे। पर इनखे जवाब रब जे तरफ़ां छा मिलंदो? वलन यनफाकुमुल यौम इज़ ज़लमतुम अन्नकुम फिल अज़ाब मुफ्तरिकून। अॼु इहा निदाम तव्हांखे को बि फ़ाइदो न ॾींदी। वक़्तु हुयो तूं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हली आ सिरात मुस्तक़ीम ते। अॼु थो चई तो शैतान बुरो साथी आहे। जीअं रब जो कुरान तो फरमाए ही मुजरिम इंसान जॾहिं पंहिंजा हथ चबींदो शरीयत पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छॾे करे अल्लाह कुरान में फरमाए थो न सुम्मा जअलनाका अला शरीअतिन मिनल अम्र फत्तबिहा वला तत्तबि अहवा अल्लज़ीना ला यअलमून इन्नहुम लन युग़्नू अन्का मिनल्लाहि शैआ व इन्नज़ ज़ालिमीन बअज़ुहुम औलियाउ बअज़ वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन। रब्बुल आलमीन जो फरमाए ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे रोशन ऐं वाज़े शरीयत ते कयो आहे। ओ मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने शरीयत जी ताबेदारी कर। छाजी? जंहिं शरीयत ते मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे कयो आहे तूं उन शरीयत जी ताबेदारी कर। ऐं मना छा खां कई? फला तत्तबि अहवा अल्लज़ीना ला यअलमून। ओ जेके ला यअलमून नथा ॼाणनि तूं उनजी ताबेदारी न कर। ऐं अॻिते अल्लाह छा थो फरमाए व इन्नहुम लन युग़्नू अन्का मिनल्लाहि शैआ। मुजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए रब जे आॾो का बि शइ तुंहिंजी टारे न सघंदा। व इन्नहुम लन युग़्नू अन्का मिनल्लाहि शैआ व इन्नज़ ज़ालिमीन बअज़ुहुम औलियाउ बअज़। ज़ालिम हिक ॿिए जा दोस्त आहिनि ऐं रब कंहिंजो दोस्त आहे। वल्लाहु वलियुल मुत्तक़ीन। अल्लाह तो फरमाता रब्बुल आलमीन मुत्तक़ीन जो दोस्त आहे। जीअं रब जो तव्हां कुरान ॿुधो त मुत्तक़ी केरु आहे? व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ वला तत्तबिऊ सुबुल फतफर्रक़ बिकुम अन सबील ज़ालिकुम वसाकुम बिही लअल्लकुम तत्तकून। रब तो फरमाया तव्हांखे वसियत कई वञे थी तव्हां मुत्तक़ी थियो। तक़वा छा में आहे? प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े में आहे। अल्लाह तो फरमाए त ज़ालिम केरु आहे ख़बर आहे? व यौम यअज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला। अल्लाह जो कुरान गवाह है त ज़ालिम पंहिंजा ॿई हथ चबे अफ़सोस करे छा चवंदो? मां रसूल सबीला। हाय अरमान मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां वाट ते हुजां हां। ईअं चवंदो त मां वाटुनि ते हुजां हां, ॿियनि मज़हबनि फ़िरक़नि ते हुजां हां, सवाइ इन सिरात मुस्तक़ीम खां अलावा अल्लाह जो कुरान गवाह है त ॿियो अफ़सोस कोन कंदे छा चवंदो? मां रसूल सबीला। हाय अरमान मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मां वाट ते हुजां हां। या वैलता लैतनी लम अत्तख़िज़ फलानन खलीला। हाय अरमान हाय अफ़सोस मां फिलाने खे दोस्त न वठां हां। लक़द दल्लनी अन ज़िक्र बअद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान ख़ज़ूला। अॼु रब जे साम्हूं पंहिंजे मथां फरियादी थी करे छा थो चवे? मुझा अल्लाह दुनिया में तो तुझी नसीहत आई पर शैतान मुखे गुमराह कयो।
अल्लाह तोखे दुनिया में खबरदार कयो वमन यअशु अन ज़िक्रिर्रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फलहू क़रीन व इन्नहुम लयसुद्दूनहुम अनिस सबील व यहसबून अन्नहुम मुहतदून। तो रब जो कुरान पढ़ियो पर रब जे कुरान ते गौर न कई। अज तू छा तो चई लक़द ज़ल्लनी अन ज़िक्र बअद इज़ जानी व कान शैतान लिल इंसान ख़ज़ूला। मुझा अल्लाह मोट तुझी नसीहत ताई रब जे कुरान जे सूरत में प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जे फरमान जे सूरत में पर मुझा अल्लाह शैतान मुखे गुमराह कयो। अज रब जे सामू फरियादी केरा उम्मती कोने इमामुल अंबिया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल्लाह अलैहि शफारत कोन तो करे ऐं चवे छा तो वकाल रसूल या रब इन कौम इत्तखदु हादल कुरान महजूरा। ओ मुझा अल्लाह न मुझी कौम कुरान खे छॾे ॾिनो हो। अल्लाह का दुआ कयो अल्लाह तबारक तआला सिरात मुस्तकीम के समझण जी अल्लाह उन जे मथा अमल करण जी ऐं अल्लाह तबारक तआला इन जी दावत ॾियण जी तौफीक अता फरमाए। जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह तो फरमाए न व इन्नक लतहदी इला सिरात मुस्तकीम। रब तो फरमाए त मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे हिदायत करणो आहे कंदो छाजी सिरात मुस्तकीम जी। इन जे करे अल्लाह जो कुरान गरवा व मिमन खलकना उम्मती यहदून बिल हक व बिही यअदलून। जेतिरा मूं ख़ल्क़िया आहिनि उन में हिकिड़ी जमात आहे सूरह आराफ जेका हक़ जो रस्तो ॾेखारे थी ऐं उन हक़ सां व बिही यअदलून इंसाफ़ करे थी। हक़ वारी जमात जी निशानी आहे कॾहिं बि क़ुरान हदीस जो इनकार कोन कंदी। हा अमल में कमी कोशी थी सघे थी अल्लाह माफ़ कंदो पर इनकार कुरान जी आयत अचे ऐं हक़ वारी जमात माण्हू इनकार करे पैगंबर जी हदीस अचे भले मुखालफ़त कंदो हूंदो पर पंहिंजे पाण खे मुजरम ऐं कसूरकार गुनाहगार सम्झंदो या मुंहिंजी ग़लती आहे कुरान हदीस सचो आहे। अल्लाह तबारक तआला सां तव्हांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।